बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाजरीन, आप देख रहे हैं HBS न्यूज़। नसरपुर के रहायशी मसमात मानकी ने HBS न्यूज़ के जरिए आला अख्तियारी इदारों से मदद की अपील। मानकी ने अपने मौक़िफ़ पे इनकशाफ किया है कि मानकी पर तशद्दुद करने वाले उसके शौहर हेमो और चचा ने मुझे तशद्दुद का निशाना बनाया है। मेरे वालिद के साथ तलाक में मांगने पर मगर उसके बदले मुझे पर तशद्दुद किया गया। उन्होंने कहा कि मजीद कहना है कि इस वाक़े की रिपोर्ट टंडोरा थाने पर दर्ज, बासल लोगों की वजह से मुझे इंसाफ नहीं मिल रहा है। उन्होंने SSP हैदराबाद, DIG हैदराबाद से अपील की है कि मुझे इंसाफ दिया जाए और उनके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। कैमरामैन आशिक हुसैन के साथ जीशान अली, HBS न्यूज़ हैदराबाद। तव्हांजो नालो छा आहे दी? मानकी। छा थियो आहे तव्हां सां? अदा असां जहिड़ो थियो आहे। कहिड़ी ॻाल्हि ते? मुंहिंजे चाचे मुंहिंजे पीउ खे ॾिसण आया, मूं पैसा घुरिया। मुंहिंजे पीउ जा आहिनि पैसा, मुंहिंजे चाचे ॾे 7 लख। मुंहिंजो ॾियो त दवा करायां त चए हा ॾियूं था। ईअं करे शाम जो त विया हलिया। चए असीं भले ज़हर जी सुई हणायूं न, तॾहिं बि तुंहिंजो कुझु न वञे। त मुंहिंजो ईअं न, असांजो पीउ आहे, ईअं न करियो। त चए हा तोखे ॾियूं था। ईअं करे विया हलिया। सुबुह जो आउं सुती पई हुअसि, सुतल खे मूंखे अची धक हणिया मुंहिंजे सौट मुंहिंजे चाचे। धक हणे मूं वटि 24,000 उहो बि फुरे वरितईं, मुंहिंजो मोबाइल बि फुरे वरितईं। ऐं पंहिंजो ईअं करे मूंखे ॾाढो कुटईं, मथा बथा फाड़े। सभिनि खे मूं चयो बचायो बचायो, मूंखे कोन खे बचायो। ईअं करे पोइ वरी आउं पई हुअसि, रत हलंदो। थोरी देरि बाद मुंहिंजी भेण आई वॾी मुंहिंजे पीउ खे ॾिसण, त हुन अची ॾिठी मुंहिंजी हालत। पोइ उहो रुॻो पाणी पी रुॻो वापसि वरी। मूं चयो हू बि वई हली, असांजो केरु कोन्हे। मुंहिंजो पीउ बि बेहोश पियो, आउं बि माना बेख़ता थी पई। उहा आई, जेसीं पुलिस आई, पुलिस मूंखे वठी वई थाणे ते वठी आई। हेमू जो नालो लिखे बदराई ने खे। ऐं माण्हू ॿधा आहिनि? हेमू खे हिकिड़े खे ॿधो आहे। ऐं पंहिंजो वठी वईसि मूंखे हिते। तव्हांजो मुड़ुसु छा कंदो आहे? इहो कुझु कोन कंदो आहे, हेरोनी आहे। ऐं तव्हां ते तशद्दुद कीअं कयो? हा, मूं ते मारींदो आहे मुंहिंजो चाचो। ऐं गॾु बि मूंखे मारायो आहे, गॾु झले मुंहिंजे सौट झले मारियो आहे, वरी ॿिए सौट झले वरी चाचे मारियो आहे, वरी मूंखे मुंहिंजे चाचे झलियो आहे, वरी मुड़ुस खां मारायो आहे। प्रताप हिकिड़ो शेवू, मुड़ुस जो नालो हेमू, हिकिड़ो शंभूड़ो, ॿियो पन्नियो। हाणे आला हुकूमत सां तव्हांजी कहिड़ी अपील आहे? हा दा आला हुकूमत सां तव्हां कहिड़ी अपील था कयो? ऐं कुझु बि इन्हनि खे जेसीं मुंहिंजे पीउ जा पैसा न ॾींदा न, जेसीं कोन छॾींदासीं असीं। नको त मुंहिंजे पीउ खे ॾीनि था असांखे।